Ask Mufti Mujib Rahman. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह। अॼु असांजो मसाइल सेक्शन नंबर 44 रिकॉर्ड थी चुको आहे ऐं कोशिशि कंदासीं त इन तमामु मसाइल जे अंदरि असां आसान खां आसान सवालनि जा जवाब ॾेई सघूं मुख़्तसिर अंदाज़ जे अंदरि। हिन दरवाज़े खे बंदि करे छॾियसि। मुफ़्ती साहिबु, आउं हिकु मस्जिद जो पेश इमाम हुयुसि। रिश्तेदारनि मूंखे मस्जिद मां कढी छॾियो। मुंहिंजो को बि कसूर न हुयो। छा हाणे आउं उन्हनि ते जादू कारो इल्मु करे सघां थो या न? ॻाल्हि थोरी सम्झणु खपे त जेकॾहिं अगरि तव्हां मस्जिद जा पेश इमाम हुयो बि साईं ऐं बेकसूर तव्हांखे कढी छॾियो, हाणे कारो इल्मु जेकॾहिं तूं कंदे त फ़ाइदो तोखे छा मिलंदो? हे त तूं अलाह ताला जी रहमत खां परे थींदे न, अलाह ताला जे गुस्से जे अंदरि ईंदे। बिलफ़र्ज़ जादू वारो अमल या जिन्नात वारो अमल या अहिड़ी तरह कारो इल्मु, इहो हिकु उहो फ़ेल आहे जंहिंसां बंदो अलाह ताला जी रहमत खां परे थींदो आहे, शैतानी कमु आहे। इन खां बल्कि तमामु मुस्लमान खां बचणु खपे। मुस्लमान जी इहा शान नाहे, मुस्लमान जो इहो कमु नाहे, अहले इल्म जो इहो कमु नाहे त उहो जादू जे ज़रिए सां कंहिं इल्म जे ज़रिए सां पंहिंजे मुस्लमान भाउ खे नुक़सानु पहुचाए। बल्कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ख़ैरुन्नास मन यनफ़उन्नास, इंसाननि में बहितरीनु इंसान उहो आहे जेको ॿिए के इंसान खे नफ़ो ॾे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं थोरी फरमायो त ॿिए इंसान खे नुक़सानु ॾे उहो जेको आहे भले में भलो आहे, बल्कि ईअं फरमायो त जेको इंसाननि मां इंसान खे नफ़ो ॾिए थो, अलाह जे नबी फरमायो इहो बहितरीनु इंसानु आहे। त जेको आहे सब्र कयो, अलाह ताला तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾींदो दुनिया आख़िरत में। साईं, मूंखे गुसुल कोन अचे थो। मूंखे गुसुल जो को तरीक़ो ॿुधायो ऐं नियत बि ॿुधायो। जनाबत वारो गुसुल इंतिहाई आसान आहे, उनखे असां पहिरियों वज़ह सां बयानु करे चुका आहियूं, पर जेकॾहिं सवाल आयो आहे त हाणे असां आसान जुमलनि में ॿुधायूं बि था। कंहिं बि शख़्स पंहिंजी घरवारी सां हमबिस्तरी कई, हाणे उहो जनाबत खां पाक थियणु चाहे थो त गुसुल खाने जे अंदरि दाख़िल थिए। सभ खां पहिरियां पंहिंजे ॿिनि हथनि खे धोए, पोइ पलीती वारी जॻह खे धोए। इन खां बाद में काबतला ॾे मुंहुं बि न हुजे, काबतला ॾे पुठी बि न हुजे, यानी उतर ॾे मुंहुं हुजे या ॾखिण ॾे मुंहुं हुजे, एॾे मुंहुं करे पोइ पलीती खे धोइण खां बाद में नमाज़ वांगुरु वुज़ू करे, उन वुज़ू खां बाद में 3 मरतबा गरड़ा करे या गुरड़ियूं करे ऐं 3 मरतबा नक में पाणी पहुचाए। पोइ पंहिंजे पूरे जिस्म जे मथां एतिरो पाणी वहाए जीअं हिकिड़ो वार बराबरि बि बदन ख़ुश्क न रहे। उन में सुनत अमल इहो ई आहे त सॼे पासे खां पाणी वहाइणु शुरू करे। सभ खां पहिरियां सॼे कंधे खां पाणी वहाए, पोइ खॿे कंधे खां पाणी वहाए ऐं पोइ जेको आहे पंहिंजे मथे खां पाणी वहाए। इहो हिकु सुनत तरीक़ो आहे। जॾहिं पूरो जिस्म जेको आहे इत्मीनान सां आलो थी चुको आहे त इहो बंदो जनाबत खां पाक थी वियो आहे। हाणे इन खां बाद में जेकॾहिं कोई बंदो शुकुर जे एतबार सां कलमा शहादत पढ़े थो या अहिड़ी तरह अलाह ताला जो ज़िक्र करे थो जनाबत खां बाद में, त अल्हम्दुलिल्लाह उमेद आहे त अलाह ताला हिनखे अजुर सवाबु ॾींदो। बाक़ी उन खां जनाबत जे पाक थियण खां बाद में कलमा शहादत पढ़णु लाज़मी न आहे, फ़र्ज़ु न आहे, ऐं ॿियो को ज़िक्र करण बि फ़र्ज़ु न आहे। पर जेकॾहिं कोई बंदो करे थो, कंहिंजो मामूल आहे, त उमेद आहे त अलाह ताला हिनखे अजुर ॾींदो। इहो ई जनाबत खां पाक थियण जो आसान तरीक़ो आहे। रजब जे महीने में घणा माण्हू रोज़ा रखंदा आहिनि? नफ़ली एतबार सां उन जी नियत कीअं करणु घुरिजे? ॾिसो, कंहिं बि महीने जे अंदरि जेकॾहिं कोई बंदो नफ़ली जेको आहे रोज़ा रखे थो त बिल्कुलु रखे सघे थो। बाक़ी साल जे कंहिं हिकिड़े ॾींहं जे अंदरि नफ़ली रोज़नि खे मुक़ररु करणु ऐं उनखे लाज़िम सम्झणु, इहो शरीयत खां किथे बि जेको आहे साबित न आहे। बाक़ी नफ़ली रोज़े जी नियत इहा ई आहे त बंदो जंहिं टाइम सेरी में उथे थो, इहो उथणु नियत आहे। सेरी जी मानी खाइणु क़ाइम मक़ाम नियत जी आहे। कंहिं बंदे अगरि रोज़े रखण जो इरादो कयो ऐं सुबुह सादिक ते उथियो, सुबुह सादिक खां पहिरियां ई उथियो, उन सेरी जी मानी बि खाधी, यानी फजर वक़्त जे दाख़िल थियण खां पहिरियां सेरी जी मानी बि खाधी। हाणे इहा मानी खाइणु क़ाइम मक़ाम नियत करण जे मुतरादिफ़ आहे। हाणे कोई बंदो मानी खाइण खां बाद में जेकॾहिं सुम्ही बि पियो आहे, नमाज़ पढ़ी करे सुम्ही पियो, त इन जो रोज़ो जेको आहे थी वियो। छाजे करे? रोज़े में उथणु, रोज़े जे सेरी जी मानी खाइणु, इहा क़ाइम मक़ाम नियत ई आहे ऐं इरादो ई आहे रोज़े जो। बाक़ी ज़बान सां नियत ज़रूरी नाहे। छा साईं उठ जो गोश्त खाइणु हराम आहे? कंहिं क़िस्म में कोई बि हराम न आहे, बिल्कुलु साफ़ तौर ते मालूम आहे त उठ जो गोश्त जेको आहे हलाल आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि खाधो वियो, सहाबा जे ज़माने जे अंदरि खाधो वियो। अहिड़ी तरह
तमामु मुस्लमाननि जो इतफ़ाक़ आहे त उठ जेको आहे बिल्कुलु हलाल जानवर आहे ऐं उनखे नबी जे ज़माने जे अंदरि, साहबा जे ज़माने जे अंदरि, ताबईन जे ज़माने जे अंदरि खाधो वियो आहे। इहो मां सम्झां थो सवाल करण जी कंहिं क़िस्म जी कोई बि ज़रूरत न हुई, पर जेकॾहिं कंहिं बंदे कयो आहे उनखे को इश्काल आहे त उन इश्काल जो असां जवाबु ॾिनो आहे। मुफ़्ती साहब, मूं खां रमज़ान जा रोज़ा क़ज़ा थिया हुया, हाणे उन रोज़नि जी क़ज़ा कीअं कयां? ॾिसो, जेकॾहिं रमज़ान जे रोज़नि जी क़ज़ा थी हुई, यानी रमज़ान जे महीने में तव्हां 10 रोज़ा रखिया, 20 रोज़ा तव्हां न रखे सघियो, हाणे गैर रमज़ान में उन रोज़नि जी तव्हां क़ज़ा कंदव। हाणे उहे 20 जेके रोज़ा आहिनि उहे 20 ई तव्हांखे रखणा आहिनि। इहो ख़ासि करे औरतुनि सां काफ़ी जेको मसइलो पेश ईंदो आहे त औरतुनि खे रमज़ान में मेंसेस अची वेंदा आहिनि, पोइ जंहिंजे करे काफ़ी औरतुनि जा 10 रोज़ा निकिरी वेंदा आहिनि औरत खां, या अहिड़ी तरह कंहिं औरत खां 15 रोज़ा निकिरी वेंदा आहिनि, या कंहिं औरत खां 8 रोज़ा निकिरी वेंदा आहिनि। त हाणे इन औरत जे लाइ ज़रूरी आहे त इहा औरत रमज़ान खां बाद में जेके रोज़ा निकिरी विया आहिनि गैर रमज़ान में, उन रमज़ान जे रोज़नि जी क़ज़ा कंदी ऐं कंहिं क़िस्म जो कोई बि उनजी माफ़ी नाहे। कॾहिं कॾहिं मौक़ो ईअं बि थींदो आहे त औरतूं सुस्ती कंदियूं आहिनि, या अहिड़ी तरह मर्द सुस्ती कंदा आहिनि। हिकिड़े रमज़ान जा रोज़ा क़ज़ा थियल हुया, पूरो साल गुज़री वियो, उन क़ज़ा खे न रखे सघियूं, त हाणे वरी ॿियो रमज़ान अची वियो आहे, त हाणे इन जो हुकुम इहो ई आहे त जेको ॿियो रमज़ान आयो आहे त सभ खां पहिरियां उहे अदा रोज़ा रखणा पवंदा। हाणे इहो रमज़ान जीअं जो गुज़री वञे, पोइ जेको आहे पोएं साल जा औरत हुजे या मर्द हुजे, उन रोज़नि खे क़ज़ा कंदियूं ऐं कंदा। ऐं रोज़नि जी क़ज़ा जी माफ़ी बिल्कुलु नाहे, उहे रखणा ई पवंदा। साईं, सूअर जो गोश्त खाइणु कीअं आहे? बिल्कुलु हराम आहे, नसे क़तई खां जेको साबित आहे। इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल खिंज़ीर। अल्लाह ताला क़ुरान हकीम में साफ़ तौर ते इहो वाज़े तौर ते बयानु कयो त सूअर जो जेको गोश्त आहे उहो हराम आहे, बल्कि सूअर जेको आहे नजसुल आइन आहे, उनजो वार जे अंदरि पलीती रखियल आहे। ऐं जेकॾहिं उहो सूअर जे मथां जेकॾहिं को बि इंसानु चढ़ियो या सफ़र कयो या सूअर सां टच थियो त उनजा कपिड़ा जेको आहे पाक पलीत जे अंदरि कन्वर्ट थी वेंदा। भले उन सूअर जे पुठी ते कंहिं क़िस्म जो कोई बि पलीती लॻल न हुजे, बल्कि ख़ुश्बू हुजे, पर सूअर जेको आहे नजसुल आइन आहे। कंहिं बि इंसान जे कपिड़नि सां सूअर जो जिस्म टच थियो त उहे कपिड़ा इंसान जा पाक खां फिरी करे पलीत थी वेंदा। पर इन जॻह ते जेकॾहिं को गॾ जे मथां कंहिं बंदे सुवारी कई, गॾ जो जिस्म जेकॾहिं इंसान जे कपिड़े सां अटैच थियो त कंहिं क़िस्म जो कोई बि कपिड़ा पलीत न थींदा, छाजे करे गॾ जेको आहे नजसुल आइन नाहे। इन जे मुक़ाबले में खिंज़ीर जेको आहे उहो नजसुल आइन आहे। खिंज़ीर जे जिस्म सां कंहिं बि इंसान जा कपिड़ा अटैच थिया त कपिड़ा ख़ुदि ब ख़ुदि पलीत थी वेंदा। हाणे उन कपिड़नि सां कोई बि बंदो नमाज़ नथो पढ़ी सघे। ऐं हाणे इन मां बंदो अंदाज़ो लॻाए सघे थो, जॾहिं कपिड़ा टच थिया खिंज़ीर सां त कपिड़ा पलीता थी वञनि, त इहो जानवर हलाल कीअं थी सघे थो। ॿिए नंबर ते हिन जानवर जे गोश्त जे अंदरि हर हिकु गोश्त जी पंहिंजी कैफ़ियत हूंदी आहे। इन गोश्त खिंज़ीर जे गोश्त जे अंदरि ख़ासि करे बेहई जो मादो वधीक रखियल आहे। अमूमन यूरोप कंट्री जे अंदरि सूअर जो गोश्त खाधो वञे थो त कंहिं क़िस्म जो कोई बि उते तमीज़ न आहे, त इंसान खे इहा बि तमीज़ न आहे त मां कंहिं हलाल जेको आहे रिश्ते जे मथां चढ़ां थो या हलाल रिश्ते सां मां ज़िना कयां थो, बल्कि पोइ बेहई वारो मादो ज़्यादा उभरी वेंदो आहे। इहो गोश्त जो असरु आहे। बाक़ी हराम आहे, मुतलक़न हराम आहे, ऐं तमामु मुस्लमान अल्हम्दुलिल्लाह इन खां बचण जी कोशिशि कनि। साईं, हिकु औरत जो मुड़ुसु गवर्नमेंट जो मुलाज़िम बि आहे, उन औरत खे जेकॾहिं बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा मिलनि था, छा उहा औरत उन पैसनि खे खाई सघे थी या न? यादि रहणु खपे त जेकॾहिं कंहिं बि औरत या मर्द खे हुकूमत खां पैसा मिलनि था ऐं हुकूमत उहो ईअं सम्झो हदीअ तौर ते ॾिए थी, त बिल्कुलु जेको आहे दुरुस्त आहे, छाजे करे हुकूमत बि तव्हांखे तव्हांजी टैक्स मां ई जेको आहे इहा रक़म ॾिए थी। मुड़ुसु जेकॾहिं गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे या मुड़ुस खे का नौकिरी आहे या मुड़ुसु ॿाहिरि कंट्री जे अंदरि रहे थो, पर औरत खे पोयां कंहिं बि हुकूमत खाते खां पैसा मिलनि था त उहे पैसा बिल्कुलु वठणु खपनि। हा, उन जे अंदरि ॿिनि शयुनि जो एहतियात इंतिहाई ज़रूरी आहे। हिकु नंबर ते औरत जो तक़दुस पामाल न थिए। ॿिए नंबर ते उहा औरत जेकॾहिं पैसा वसूल करे थी त पर्दे जी हालत में वेंदी, अहिड़ी तरह बग़ैर पर्दे खां न वेंदी। जेकॾहिं इहे कुझु उसूल आहिनि त पोइ औरत पैसा वठी सघे थी, पर जेकॾहिं औरत जी तज़लील वॾी थिए थी ऐं औरत खे ज़िलत ॾिसणी पए थी इन पैसनि खां, त पोइ इहा औरत घर जे अंदरि
रहे बहितर आहे। अलाह ताला रिज़्क़ जो बंदोबस्तु कंदो। राति जो गुसुल थी वञे, ख़बर न पवे, उन सां नमाज़ पढ़ी अचूं, छा इहा नमाज़ थी वेंदी या न? कंहिं बंदे खे, कंहिं नौजवान खे राति जो इतलाम पइजी वियो, ख़बर न पई, नमाज़ पढ़ण खां बाद में ख़बर पई त मूंखे इतलाम पियो हुयो, त हाणे इन जी इहा नमाज़ बातिल थी वेंदी। ख़बर पवण सां ई नमाज़ बातिल थी पवंदी। हाणे जनाबत खां पाक थी करे कपिड़ा मटाए करे ऐं उन नमाज़ जी क़ज़ा कंदो। पोइ चाहे उहा फजर जी नमाज़ हुई या ज़ोर जी नमाज़ हुई या असर जी नमाज़ हुई या मग़रिब जी नमाज़ हुई, उन नमाज़ खे इहो बंदो क़ज़ा कंदो। छाजे करे? जॾहिं इल्मु थी वियो त मुंहिंजा कपिड़ा पलीत हुया, जॾहिं इल्मु थी वियो त मुंहिंजो जिस्म पलीत हुयो ऐं उन में जेके बि मां नमाज़ूं पढ़ियूं आहिनि उन नमाज़ुनि खे मोटाइणो पवंदो। साईं, असांजे ॻोठ में मुड़ुसु पंहिंजी घरवारी खे 3 तलाक़ूं ॾिनियूं सुबुह जो, ऐं राति ते उन मुड़ुसु पंहिंजी घरवारी जो निकाह दोस्त सां करायो। उन दोस्त राति जो हमबिस्तरी कई, पोइ उनखे तलाक ॾिनी। वरी उन साॻी मुड़ुसु सुबुह जो निकाह कयो। छा इहो निकाह थी वियो या न? सभ खां पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे, कंहिं बि मुड़ुसु पंहिंजी घरवारी खे 3 तलाक़ूं ॾिनियूं आहिनि त इहा औरत इन जे लाइ हराम थी वई। हाणे इहा औरत 3 महीना या 3 हेज़ इद्दत जेको गुज़ारींदी, यानी 3 महीना या 3 हेज़ इहा औरत इद्दत गुज़ारे करे पोइ ॿिए कंहिं मर्द सां निकाह करे सघे थी। ऐं अहिड़ी तरह 3 हेज़ जॾहिं कंप्लीट थी विया या 3 महीना कंप्लीट थी विया त इन खां बाद में औरत जे लाइ जाइज़ आहे त इहा वञी करे ॿिए कंहिं मर्द सां निकाह करे। ऐं जॾहिं 3 महीननि खां बाद में ॿिए कंहिं मर्द सां निकाह कंदी त अहिड़ी तरह उहो सोबत बि इख़्तियार कंदो। वरी उहो जॾहिं तलाक ॾींदो त वरी औरत जेकी आहे पंहिंजी इद्दत कंप्लीट कंदी। इद्दत उहा ई थींदी, 3 महीना इद्दत थींदी, या जंहिं औरत खे हेज़ अचे थी त उहे 3 हेज़ औरत पंहिंजी इद्दत कंप्लीट कंदी। इन खां बाद में पहिरें मुड़ुस सां औरत रुजू करे सघे थी। बाक़ी हे त हिकिड़ी ड्रामेबाज़ी आहे त कंहिं मुड़ुसु पंहिंजे सुबुह सां पंहिंजी घरवारी खे 3 तलाक़ूं ॾिनियूं ऐं राति जो ॿिए कंहिं दोस्त सां निकाह कराए छॾियो, वरी राति जो ई तलाक थी वई ऐं सुबुह सां वरी मुड़ुसु जेको आहे ॿियो निकाह कयो। हे हिकु ड्रामेबाज़ी आहे, हे शरीयत नाहे, बल्कि हे शरीयत सां हिकिड़ो मज़ाक़ आहे। त कोई बि शरीयत जो मामिलो हुजे, तलाक जो मामिलो हुजे, त बंदो अहले इल्म सां रुजू करे। अल्लाह ताला तमामु मुसलमाननि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। मुफ़्ती साहब, मूं ॾे हिकु दोस्त जा पैसा अमानत पिया हुआ, हाणे उहो मुंहिंजो दोस्त गुज़ारे वियो आहे। इहे पैसा मां कंहिंखे ॾेई सघां थो? उन जे वारसनि खे इहे पैसा ॾियणा पवंदा। जेकॾहिं वालिदैन आहिनि त उन्हनि खे ॾियणा पवंदा, या अहिड़ी तरह घरवारी आहे ऐं उनजा ॿार आहिनि त पैसा उन्हनि जी तरफ़ रुजू करणा पवंदा, उन्हनि जी तरफ़ पैसा मोटाइणा पवंदा। ऐं इहो तव्हांजे मथां हक़ आहे, जेकॾहिं न ॾींदव त क़यामत ॾींहुं ज़िलत ऐं रुसवाई इन बंदे खे खणी पवंदी। नमाज़ में अगरि उल्टी अची वञे त छा नमाज़ टुटी पवंदी या न? नमाज़ में जेकॾहिं उल्टी आई, मुंहुं भरे करे उल्टी आई त पोइ नमाज़ फासिद थी पवंदी। मुंहुं भरे करे उल्टी कहिड़ी उल्टी खे चइबो आहे? त उल्टी तव्हांखे आई, इन खां बाद में तव्हांजो वात उनखे बर्दाश्त न करे सघे, बल्कि उहा बर्दाश्त खां ॿाहिरि हुजे, त इन उल्टी जे अंदरि नमाज़ जेको आहे तव्हांजी फासिद थी वेंदी, तव्हांजो वुज़ू बि जेको आहे फासिद थी पवंदो। पर जेकॾहिं हिकिड़ी नॉर्मल ओघराई आई आहे त उन में नमाज़ बि फासिद न थींदी ऐं वुज़ू बि जेको आहे फासिद न थींदो। सिंधी में ख़ुतबो पढ़ियो वञे जुमे जो, छा ख़ुतबो अदा थी वेंदो या न? सिंधी जे अंदरि ख़ुतबो जेको अरबी वारो उहो बिल्कुलु न थींदो। अरबी वारो ख़ुतबो अरबी जे अंदरि पढ़ियो वेंदो, जेको आज़ान ॿी आज़ान खां बाद में पढ़ियो वेंदो आहे उनखे अरबी में ई पढ़ियो वेंदो, उनखे सिंधी या ॿी कंहिं ज़बान में न पढ़ियो वेंदो, बल्कि अरबी जे अल्फाज़ में अल्लाह ताला जी हम्दो सना ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदद बयानु कई वेंदी। मुशरिक अगरि काफ़रनि सां जिहाद कंदे काफ़रनि हथां क़तल थी वञे, छा उहो शहीद थींदो या न? मुशरिक जेकॾहिं काफ़रनि जे हथां क़तल थी वियो त हिन जो मिसाल ईअं ई आहे जीअं को कुतो ऐं ॿिलो मरी वियो। छाजे करे? त आहे हिकिड़ो साफ़ तौर ते मुशरिक जेको अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक थो बनाए, त उहो जेकॾहिं काफ़रनि जे हथां क़तल थी वियो आहे न, त ईअं सम्झो उहो बि जहिड़ो जंहिं काफ़र जहिड़े तरीक़े सां हिनखे मारियो आहे, हे बि अहिड़े ई फिल जो हुयो। यादि रखणु खपे त उहो मुशरिक कहिड़ो हुजे, जेको अल्लाह ताला खे छॾे करे ग़ैरनि खां पंहिंजी मदद हासिलु करे ऐं अहिड़ी तरह बुतनि जे आॾो झुके या क़बरुनि जे आॾो सजदा करे या क़बरुनि खां क़बरुनि जे जेके अंदरि मदफ़ून थियल आहिनि उन्हनि खां मदद घुरे, त सर इहो बंदो शहीद बिल्कुलु न थींदो। इहो बसि क़तल थी वियो आहे, नॉर्मली क़तल थी वियो आहे।
छा 13 रजब ते हज़रत अली साईं जे ॼमण जो ॾींहुं आहे या न, उनखे मल्हाइणु कीअं आहे? यादि रखणु खपे त साहिबी जी पैदाश जे अंदरि ऐं साहिबी जे वफ़ात जे अंदरि अमूमन तारीख़ जे अंदरि इख़्तिलाफ़ पायो वियो आहे। बिलफ़र्ज़ जेकॾहिं 13 रजब हज़रत अली साईं जी पैदाश जो ॾींहुं आहे बि सही, त इन जे मुक़ाबले में तारीख़ में पैदाश में इख़्तिलाफ़ आहे। ईअं न आहे त हिकिड़ी जेको आहे तारीख़ बीठी हूंदी आहे, हिन ई तारीख़ ते हिन साहिबी जी पैदाश आहे। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाश जे अंदरि बि इख़्तिलाफ़ आहे ऐं अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात जे अंदरि बि इख़्तिलाफ़ आहे, तमामु मसलकनि जे अंदरि। हाणे हिते अंदाज़ो लॻायो वञे, जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाश ऐं वफ़ात जे अंदरि इख़्तिलाफ़ थी सघे थो, त यकीन तौर ते साहिबी जी पैदाश जे अंदरि ऐं वफ़ात जे अंदरि बि इख़्तिलाफ़ थी सघे थो। बाक़ी उहे ॻाल्हियूं न आहिनि जेके असांखे क़यामत ॾींहं सां जंहिंजे बारे में असांखां सुवाल कयो वञे। बिलफ़र्ज़ हज़रत अली साईं जी जेकॾहिं 13 रजब ते पैदाश आहे बि सही, त इन जे अंदरि जेकॾहिं कंहिंजे नज़दीक आहे त ठीकु आहे, उहो अपनाए। बाक़ी जेकॾहिं अगरि कंहिंजे नज़दीक न आहे त उनखे जबर सां कोई जेको आहे तस्लीम नथो कराए सघे। बाक़ी यादि रखणु खपे त कंहिं बि साहिबी जी पैदाश ते, ओ हज़रत अली साईं हुजनि या अबू बकर सिद्दीक़, उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु, उस्मान साईं या दीगर साहिबा, कंहिं बि साहिबिन जी पैदाश ते जेकी ख़ुशी इस्लाम जे दायरे में आहे उहा मल्हाइणु बिल्कुलु जाइज़ आहे। बाक़ी इन खां अलावा डांस, अहिड़ी तरह तमामु वॾी हिकिड़ी महफ़िल जंहिंमें मौसीक़ी ऐं साउंड इस्तेमालु कया वञनि, दोल इस्तेमालु कया वञनि, या अहिड़ी तरह जंहिंमें औरतुनि खे ॾेखारियो वञे त सर हे बिल्कुलु इस्लाम खां हटी करे अमल आहे ऐं इन ते अल्लाह ताला अजुर न ॾींदो, बल्कि क़यामत ॾींहुं पुछा कई वेंदी। क़ुर मजीद जा जेकॾहिं सभु सजदा क़ुर मजीद मुकमल थियण खां पोइ कया वञनि, छा उहो तरीक़ो सही आहे या न? जाइज़ आहे बिल्कुलु। कंहिं बंदे क़ुर हकीम जी तिलावत कई, इन खां बाद में क़ुर मुकमल करे पोइ 14 सजदा करे थो, त बि जेको आहे जाइज़ आहे। पर जेकॾहिं कोई बंदो क़ुर हकीम पढ़ंदो वञे थो, जंहिं मक़ामात ते सजदो तिलावत अचे थो, उते जेकॾहिं सजदो करे थो, इहो तरीक़ो बि जाइज़ आहे ऐं बहितर बि आहे। बहितर इहो ई तरीक़ो आहे त जीअं क़ुर में सजदे जी तिलावत अचे, सजदा जी तिलावत अचे, उन टाइम ई बंदो सजदो करे। पर जेकॾहिं कोई बंदो नथो करे सघे त क़ुर हकीम कंप्लीट थियण खां बाद में इहो सजदो करे सघे थो। नए साल जी मुबारक ॾियणु कीअं आहे? नए साल जी मुबारक कहिड़े एतबार सां ॾिनी वेंदी? इंसान खे थोरो अकुलु हुजे ऐं सेंस हुजे, सम्झे त नओं साल जीअं जो बीहे थो त मां मौत जे क़रीब थो थियां यार। तमामु साहबा खां, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, साहबा जे ज़माने जे अंदरि बि नवां साल आया ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि बि नओं साल बीठो, त कंहिं क़िस्म जो कोई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान न करायो ख़ुशी जो, ऐं न ई जेको साहबा करायो। हाणे हिकिड़े बंदे जी इहा बेवकूफ़ी थी सघे थी त हिकिड़े बंदे खे ख़बर आहे त मुंहिंजो हर हिकु ॾींहुं मौत जे क़रीब आहे, त जीअं जो नओं साल बीठो त छा उन ते उहो ख़ुशी मल्हाईंदो? त बिल्कुलु न मल्हाईंदो। त हर हिकु ॾींहुं जेको असांजो मौत जे क़रीब थिए थो ऐं नओं साल जीअं जो बीठो त मुंहिंजी ज़िंदगी खां इहो 1 साल घटि थी वियो, इहो 1 साल मां क़बर जे क़रीब थी वियुमि। हाणे हिकु बंदे खे ख़बर हुजे त 1 साल अञा मज़ीद मां क़बर जे क़रीब थी वियुमि, छा इहो नए साल बीहण ते ख़ुशी मल्हाईंदो? ऐं जेकॾहिं को ख़ुशी मल्हाए थो, यानी उहो अहमक़ी थी सघे थो, बेवकूफ़ी थी सघे थो। अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। इस्लाम जी तालीमात बिल्कुलु न आहे, कुफ़ार जो तरीक़ो आहे। हिकु शख़्स निकाह खां पहिरियां पंहिंजी ससु सां ज़िना कई हुई, छा हाणे उन जी धीउ सां निकाह करे सघे थो या न? कंहिं शख़्स निकाह खां पहिरियां पंहिंजी ससु सां जेकॾहिं नाजाइज़ तालुकात अपनाया हुया या उन सां ज़िना कई हुई, त उन जी तमामु धीअरुनि मां कंहिं सां बि निकाह नथो करे सघे, उहे उन जे मथां बिल्कुलु हराम थी चुकियूं आहिनि। हितां हुरमत मुसैरा जेको साबित थिए थी, कंहिं बि बंदे जेकॾहिं ससु सां नाजाइज़ तालुकात रखिया निकाह खां पहिरियां या निकाह खां बाद में, इन ॿिनि सूरतुनि जे अंदरि निकाह जेको आहे ख़तमु थी वेंदो या निकाह जेको आहे साबित ई न थींदो। अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे महफ़ूज़ अता फ़रमाए। इहो मर्ज़ बि तमामु घणो थी चुको आहे असांजे इलाइक़े जे अंदरि। काफ़ी जेको आहे मूंखे ॿुधण में आयो त अॼुकल्ह ॼातिरा जेको आहे उहे ससुनि सां बि नाजाइज़ तालुकात में रिलेटेड रहनि था, ऐं बेहई ऐं बेशर्मी वारी ॻाल्हि आहे त जेके रिश्ता अल्लाह ताला अबदी हराम कया आहिनि, जंहिंसां क़तन जेको आहे निकाह नथो थी सघे, इंसान वञी करे उते बि पंहिंजो मोकारो कनि था, त यकीन तौर ते इहा वॾे में वॾी अज़ीम हिकु जियालत थी सघे थी। मां हैरान थी वियुमि त मूंखे ॿुधण में आयो त मामे जा भाणेजी सां नाजाइज़ तालुकात थिया, मूंखे ॿुधण में आयो त चाचे जा भाइटी सां नाजाइज़ तालुकात थिया, मूंखे ॿुधण में आयो त मासी सां बंदे जा नाजाइज़ तालुकात थिया,
चाची सां नाजाइज़ तालुकात थिया। बाज़ औक़ात मां इहे मसइला असांजे ईंदा रहंदा आहिनि, त बाज़ औक़ात मूंखे यानी ज़रे गॾु असांजे पेरनि मां ज़मीन बि निकिरी वई त हिकु मसइलो असांजे तरफ़ अहिड़ो आयो जंहिंमें हिकु शख़्स पुछा कयो त मां पंहिंजी माटेली भेण सां ज़िना कई आहे। त यकीन तौर ते इहा हिकु वॾी ॻाल्हि आहे त मुस्लमान खे नेठि छा थी वियो आहे। इस्लाम इहे हिकु अहिड़ा रिश्ता आहिनि जंहिंसां कॾहिं बि निकाह नथो थी सघे। इहा ॻाल्हि जॾहिं असां ॿुधीसीं असां वॾा हैरान थियासीं, यार बेशर्मी ऐं बेआई बि हूंदी आहे, का उनजी हद हूंदी आहे। हे ॻाल्हियूं बिल्कुलु हद खां ख़िलाफ़ु आहिनि। त कोशिशि कयो वञे त औरतुनि सां उहे चाहे हराम रिश्ता बि हिन मौजूदा ज़माने जे अंदरि हुजनि, उन सां ज़्यादा रिलेटेड न रहियो वञे ऐं फ्री थियण जी कोशिशि बि बंदि न करे। त जेकॾहिं भाणेजी आहे, भाइटी आहे, मासी आहे, पुफी आहे या चाची आहे या अहिड़ी तरह भाॼाई आहे, त इन तमामु रिश्तनि सां फ्री थियण जी कोशिशि बंदि न करे। अगरि जेकॾहिं फ्री थींदो मां मज़ाक़ कंदो, पोइ यकीन तौर ते वञी करे नाजाइज़ तालुकात ते इहो मामिलो क्लियर थींदो। ऐं पंहिंजे नियाणियुनि खे ऐं पंहिंजी धीअरुनि खे हर हिकु मुस्लमान जे लाइ ज़रूरी आहे त उन्हनि खे हिजाब कराए, उन्हनि खे पर्दो कराए। जवान जीअं जो थियूं आहिनि त उन्हनि जे मथां नज़र रखणु इंतिहाई ज़रूरी आहे ऐं महल सां उन्हनि जो निकाह कराए छॾियो। चाची ऐं मामी सां निकाह करणु जाइज़ आहे या न? कुझु सूरतुनि में चाची ऐं मामी सां निकाह जाइज़ थी वेंदो। जेकॾहिं अगरि चाची तव्हांजी मासी आहे, बाज़ औक़ात चाची मासी थी वेंदी आहे। चाची जेकॾहिं अगरि तव्हांजी मासी आहे, उन सूरत में तव्हांजो निकाह उन सां हराम थींदो। जेकॾहिं चाची सां अहिड़ो रिश्तो आहे जेको हुरमत वारो बीहे थो, उन सूरत में बि चाची सां निकाह न थी सघंदो। पर जेकॾहिं इहे हराम वारा रिश्ता कटे करे कोई बि हराम वारो रिश्तो नथो अटैच थिए, त उन सूरत में चाची सां निकाह करणु बिल्कुलु जाइज़ आहे। पोइ चाचे जेकॾहिं तलाक ॾिनी आहे, तलाक इद्दत कंप्लीट थियण खां बाद में निकाह थी सघे थो। ऐं अहिड़ी तरह या चाचे जो इंतकाल थी वियो आहे, इद्दत कंप्लीट थियण खां बाद में चाची सां निकाह जाइज़ आहे बिल्कुलु। अहिड़ी तरह मामी सां बि निकाह जाइज़ आहे। शर्त आहे त मामी तव्हांजी पुफी न लॻे। जेकॾहिं मामी तव्हांजी पुफी आहे, उन सूरत में मामी सां निकाह न थी सघंदो। पर जेकॾहिं मामी तव्हांजी पुफी न आहे या को हराम रिश्तो अटैच नथो थिए, उन सूरत में मामी सां निकाह जाइज़ आहे। कंहिं क़िस्म जो कोई बि इस्लाम ममानत न आहे ॾिनी। उनजे लाइ शर्त आहे त मामी इद्दत खां फ़ारिग़ थी चुके, पोइ तलाक वारी इद्दत हुजे या अहिड़ी तरह मुड़ुस जी वफ़ात वारी इद्दत हुजे। साईं मूंखे निमाज़ में बिल्कुलु दिलि नथी लॻे। अहिड़ो को अमल ॿुधायो जीअं निमाज़ में दिलि लॻी वञे। पाकाई सां निमाज़ पढ़ण जी कोशिशि कयो। कपिड़नि खे पाक रखो, जिस्म खे पाक रखो ऐं निमाज़ खे पढ़ो ऐं निमाज़ में ध्यानु लॻायो ऐं निमाज़ जी रूटीन बनायो। ईअं न आहे त हिकिड़ो टाइम निमाज़ पढ़ी करे वरी 2-3 ॾींहं निमाज़ न पढ़ो, त पोइ यकीन तौर ते निमाज़ ते दिलि न लॻंदी। निमाज़ पढ़ो, पाबंदी सां निमाज़ पढ़ो ऐं पाकाई सां निमाज़ पढ़ो। कपिड़नि जी पाकाई जो ख़्यालु कयो ऐं वुज़ू खे चङी तरीक़े सां अदा कयो। इंशाअल्लाह तव्हांजी निमाज़ अहिड़ी हिकु बणिजी वेंदी जो तव्हांखे निमाज़ खां बग़ैर पोइ सुकून बि न ईंदो ऐं चैन बि न ईंदो। मुंहिंजे घर में तावीज़ आहिनि। घर मां बीमारी वञे ई नथी। कॾहिं माउ बीमार आहे, कॾहिं पीउ बीमार आहे, कॾहिं घरवारी बीमार आहे। को वज़ीफ़ो ॿुधायो। घर मां जेकॾहिं कंहिं बि बंदे जे घर मां बीमारी नथी वञे, त सभ खां पहिरियां घर जे तमामु फ़र्दनि खे नमाज़ जो पाबंद बनायो वञे। अल्लाह ताला जो ज़िक्र कयो वञे। ला इलाहा इल्ला अंत सुबहानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। इन कलमात खे कसरत सां पढ़ियो वञे। इंशाअल्लाह अल्लाह ताला बीमारी खे दूरि कंदो ऐं बीमारी अल्लाह जे अमुर सां ई आहे ऐं शिफ़ा बि जेको अल्लाह ताला जे अमुर सां ईंदी। बंदो इन ते सब्र करे ऐं बीमारी में जेतिरी बि तकलीफ़ पहुचंदी आहे, उन बंदे जा अल्लाह ताला ओतिरा गुनाह माफ़ कंदो आहे। हता कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, दुनिया जे अंदरि बंदे खे कंडो लॻंदो आहे ऐं उनजी जेकी तकलीफ़ पहुचंदी आहे, अल्लाह ताला उन ते बि उनखे अजुर ॾींदो आहे ऐं उनजा गुनाह माफ़ कंदो आहे। जेकॾहिं दुनिया में का बि तकलीफ़ पहुती आहे त मुस्लमान ऐं मोमिन मायूस न थिए। अल्लाह ताला हिनखे अजुर ॾींदो ऐं सवाबु ॾींदो ऐं क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला हिनखे इन तकलीफ़ जो बदिलो बहितर ॾींदो जेको दुनिया खां बहितर आहे। कुझु माण्हू चवंदा आहिनि त हज़रत अबू बकर सिद्दीक़ उमर रज़ी ताला अन्हु 40 साल खां बाद में मुस्लमान थिया हुया। छा इहा हक़ीक़त आहे? ॾिसो, ॻाल्हि थोरो सम्झण जी आहे। कुझु माण्हू अबू बकर सिद्दीक़ उमर रज़ी ताला अन्हु जे बुग़्ज़ जे अंदरि एतिरी तरक़ी करे विया आहिनि जो बिल्कुलु अंधा थी चुका आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जंहिं टाइम इस्लाम आंदो, उन टाइम हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी उमिरि हक़ीक़त में 40 साल हुई। पर इहा ॻाल्हि असां नोट त कयूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो ऐलान कयो आहे
त हज़रत अबू बकर सिद्दीक़ फौरी तौरु ईमान आंदो आहे। पोइ इन में अबू बकर सिद्दीक़ जो कहिड़ो ॾोह जो अबू बकर सिद्दीक़ जी उमिरि इन टाइम 40 साल आहे, बल्कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं टाइम ऐलान कयो आहे त उन टाइम उन साहिबी जी उमिरि 40 साल आहे। ऐं अबू बकर सिद्दीक़ ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तालुकात जेके दोस्ती हुई उहा उन टाइम खां हुई त जंहिं टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि जंहिं टाइम नबी अलैहिस्सलाम जी उमिरि 20 साल हुई ऐं अबू बकर सिद्दीक़ जी उमिरि 18 साल हुई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो नबी अलैहिस्सलाम सां तालुक़ु जेको आहे उहो नंढाप जी उमिरि जो आहे, यानी अबू बकर सिद्दीक़ जी 18 साल उमिरि ऐं नबी अलैहिस्सलाम जी उमिरि 20 साल। उन टाइम खां वठी करे तालुकात पाण में आहिनि। हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नबूअत जो कयो 40 साल जी उमिरि खां बाद में, उन टाइम अबू बकर सिद्दीक़ जी उमिरि बि 40 साल थी वई। यार इहो कहिड़ो एतिराज़ु आहे त अबू बकर सिद्दीक़ उन टाइम ईमान आंदो आहे जंहिं टाइम उमिरि 40 साल आहे। इन में अबू बकर सिद्दीक़ जो कहिड़ो ॾोह आहे जंहिं टाइम अल्लाह ताला वही खे मोकिलियो ऐं उहा वही जीअं जो नबी ताईं पहुती ऐं नबी जीअं जो वही उम्मत ताईं पहुचाई त सभ खां पहिरियां फर्स्ट नंबर ते जेकॾहिं ईमान आंदो त अबू बकर सिद्दीक़ आंदो। इन खां बाद में कुझु टाइम खां बाद में थोरे अरसे खां बाद में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु इस्लाम आंदो। इन में साहिबनि जो कहिड़ो ॾोह आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुलफ़ाए सलासा जे बारे में जन्नती बिशारत ॾिनी। हाणे कोई जेकॾहिं दुनिया जो बेवकूफ़ बंदो जेको पाण खे मुस्लमान बि डिक्लेयर करे, मुस्लमान बि सम्झी, इन खां बाद में जेकॾहिं अबू बकर ऐं उमर ऐं उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु अजमईन खे मुस्लमान तस्लीम न करे, जन्नती तस्लीम न करे, त उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कौल खे माज़अल्लाह कूड़ो चवे थो। जंहिंजे बारे में जन्नती बिशारत अबू बकर सिद्दीक़ जे बारे में जन्नती बिशारत नबी ॾिनी आहे। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में जन्नती बिशारत नबी ॾिनी आहे। हज़रत उस्मान साईं जे बारे में जन्नती बिशारत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनी आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में जन्नती बिशारत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कई आहे। हज़रत अली साईं जे बारे में जन्नती बिशारत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कई आहे। जेकॾहिं कोई बि हिन ज़माने जो बंदो उहो चए थो मां अबू बकर ऐं उमर ऐं उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु अजमईन खे मुस्लमान तस्लीम नथो कयां या साहिबी तस्लीम नथो कयां या जन्नती तस्लीम नथो कयां, त उहो दरअसल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कौल खे ग़लति जेको साबित करण जी कोशिशि करे थो। यार उहे साहब आहिनि जंहिंखे जन्नती जी बिशारत काइनात जे आख़िरी जेको रसूल ॾिनी आहे, आख़िरी पैगंबर ॾिनी आहे, ऐं उन पैगंबर जी ॻाल्हि खे जेकॾहिं कोई ग़लति साबित करे न मञे त यकीन तौर ते उहो मुस्लमान न बल्कि नॉन मुस्लिम ई थी सघे थो।